भाई साहब जेकॾहिं इहा टेक्नोक्रेट्स वारी सूरत हाल बणिजे थी ज़ाहिर आहे पीटीआई जो टारगेट त ज़रूरु हूंदो त शहबाज़ हुकूमत वञे, पर जेकॾहिं टेक्नोक्रेट्स अचनि था तव्हांखे लॻे थो त पीटीआई वारा उनखे सपोर्ट कंदा या ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि जो रद अमल छा हूंदो अव्हांजे ख़्याल में? ॾिसो, मां इब्राहिम साहिब सां इन बिल्कुलु इत्तेफ़ाक़ थो कयां। ॾिसो, टेक्नोक्रेट बि काई ऐं नथो सम्झां कोई ईअं जल्दी ई आणे सघंदा, उन जा बि नतीजा ॾाढा ख़राब निकिरंदा, अनवेस्ट थींदो, उनखे पार्टियूं एक्सेप्ट कोन कंदियूं ऐं उन पार्टी जेका ख़ासि करे पीटीआई जहिड़ी पार्टी जेके जंहिंजूं 16 या 14 सीटूं हुजनि, अहिड़े क़िस्म जी पार्टी जेका जंहिंजी स्टेट पावर हुजे, इंटरनेशनली उहे जेके आहिनि से स्टैंडिंग हुजे, अहिड़े क़िस्म जी पार्टी तव्हां सम्झो था त उन जे इन मैंडेट खे ख़तमु करे कुचले हू टेक्नोक्रेट विहारींदा ऐं उहे ईंदे ई जेको आहे सो अची डिवेल्यूएशन कंदा ऐं मुल्क जा हालात जेकॾहिं ख़राब था थियनि त उहा कीअं इहो एॾो आसान थी वियो। मुंहिंजो बि ख़्यालु कोन्हे त इहो को टेक्नोक्रेट वारी हुकूमत ईंदी। मुंहिंजो ख़्यालु सिर्फ़ु इहो आहे त हुकूमत वेंदी ऐं ईअं सम्झां थो हुकूमत वञी सघे थी, पर माण्हू सम्झनि था त हुकूमत जेकॾहिं नवाज़ खे कोन मिलंदी त हू पीटीआई खे कोन ॾींदा, तंहिंजे करे माण्हुनि जो ख़्यालु आहे त विच में टेक्नोक्रेट आणे जीअं पीटीआई खे हुकूमत न मिले। पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त पीटीआई खे तव्हां रोके नथा सघो। तव्हांखे जेकॾहिं पीटीआई खे रोकणो बि आहे त तव्हां सियासी तरह रोके सघो था, एडमिनिस्ट्रेटिवली नथा रोके सघो। हाणे ख़बरूं आहिनि त जेको सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उनखे डिफाए करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे त भई असां उहो फ़ैसिलो इम्प्लीमेंट कोन कंदासीं। पाण ऑफ द रिकॉर्ड जेका आहे साईं ते ॻाल्हायो बि होसीं त हाणे बि शयूं जेके आहिनि से उन ई तरफ़ वञनि पियूं ऐं जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेकॾहिं डिफाए थिए थो उन खे जेकॾहिं ही ऑनर कोन था कनि, तव्हां छा था सम्झो मुल्क जा हालात केॾां वेंदा? इहा अनसर्टेनिटी तमामु घणी आहे। इन पॉलिटिकल अनसर्टेनिटी करे माण्हू इहो प्रेडिक्ट पिया कनि त का नेशनल या का टेक्नोक्रेट टाइप जी हुकूमत ईंदी ऐं माण्हुनि खे इहा ख़बर आहे त उहे मसइला हल कोन कंदी। मसइला वरी बि पॉलिटिकली हुकूमत जेका आहे सा उहा सॉल्व करे सघे थी, छो त उहा गली मोहल्ले ताईं पॉलिटिक्स जो जेका हिकिड़ी इंटरवेंशन हूंदी आहे उन ते माण्हू थोरो घणो ख़ुशि हूंदा आहिनि, माण्हुनि खे एमपी एमएनए सां एक्सेस में हूंदा आहिनि, छो की असांखे जाम उन सां शिकायतूं बि आहे। पर पॉलिटिकली हुकूमत ई हिन हुकूमत जेके आहिनि से हिन मुल्क जा जेके आहिनि से प्रॉब्लम सोल्व करे सघे थी ऐं जेके इहे माण्हू सोचनि पिया त टेक्नोक्रेट एतिरो जल्दी कोन ईंदा। हा, एमरजेंसी लॻी वञे, मार्शल लॉ लॻी वञे ऐं उन खां पोइ टेक्नोक्रेट अची वञनि, उहा हिकिड़ी ॿी कंडीशन हूंदी। पर ईअं जेका नॉर्मल ट्रांज़ेक्शन थिए ऐं इहा हुकूमत वञे ऐं यकदमि टेक्नोक्रेट अची वञनि, इट्स नॉट सो इज़ी। इहो ॾाढो डिफिकल्ट हूंदो। एतिरे जेका स्मूथ सेलिंग न आहे जो बसि तव्हां टेक्नोक्रेट खे विहारे छॾींदो। हिते पॉलिटिकल स्टेक होल्डर्स आहिनि ऐं उहे ॾाढा तगड़ा आहिनि। तव्हां इमरान ख़ान खे छा कंदो? छा उहो जेल में वेठो हूंदो ऐं तव्हां टेक्नोक्रेट ते उहो रखी छॾींदो? सो इहो इंटरनेशनली ऐं बि एक्सेप्टेबल न आहे। तव्हां ॾिसो त सभु इंटरनेशनल इदारा, हाणे त अमेरिका जेका स्टेटमेंट ॾिनी आहे उहा बि ख़तरनाक स्टेटमेंट आहे त पाकिस्तान में जेका आहिनि से पॉलिटिकली अनसर्टेनिटी आहे। हुकूमत थींदी जॾहिं ट्रम्प आयो त ख़बर न आहे छा थींदो। सो चवण जो मक़सदु आहे त ही जेका टेक्नोक्रेट जी ॻाल्हि पिया कनि इहो एतिरो सवलो कोन हूंदो एस्टेब्लिशमेंट लाइ, पर इहा ॻाल्हि यकीनी चई सघिजे थी त मुल्क में हालात ख़राब थींदा। शहबाज़ शरीफ़ हुकूमत खे वञिणो आहे ऐं वञिणो ई पवंदो। पोइ कहिड़ो बि सेटअप अचे थो, इमरान ख़ान सां टॉक्स कनि था या मथियां माण्हू हलिया था वञनि, को विच थरो जेको फ़ैसिलो करणो पवंदो। बहरहाल इहा कंपनी जेका कोन हली सघंदी। भाई साहब, ही जेको मामिलो आहे अव्हांजी राय छा हूंदी? बिल्कुलु आइन इजाज़त ॾिए थो। इब्राहिम साहब हिकिड़े सुठे अंदाज़ सां सम्झायो आर्टिकल कहिड़ो आहे। ॿियो टियों, पीटीआई वारनि खे नेठि पोइ ख़दशा कहिड़ा आहिनि? जेकॾहिं सुप्रीम कोर्ट मुकमल थिए थी, 17 जज अचनि था, चइनि जी हींअर खोट आहे, हू सम्झनि था त न हीउ सभु कुझु जेको थिए पियो मख़सूस सीटनि वारे फ़ैसिले खां पोइ इहे सभु क़दम खयां पिया वञनि। सो अव्हांजी राय छा हूंदी? पीटीआई जी ख़ासि तौर ते जेका मुखालफ़त आहे उनखे कीअं था ॾिसो? ॾिसो, आउं सम्झां थो, ॾिसो तव्हां जेका हाणे ॻाल्हि कई न उहो इहो वज़ीर सॻे तारड़ साॻियो हूंदो इहो पंहिंजो जेको हाणे वज़ीर आहे कानून जो, ऐं इन इहा ॻाल्हि बाक़ाइदे आज़म नज़ीर तारड़ इन इहा ॻाल्हि पाण कई हुई त असांखे सिंध जो जेको सिंधी चीफ जस्टिस आहे उहो कोन थो खपे। ऐं उनखां पोइ उन्हनि जे जेके नाला हुआ, राति में हिकिड़े वॾे जर्नलिस्ट इहा ॻाल्हि कई त जेके आहिनि से तव्हां जस्टिस रखिया आहिनि न, त पोइ हाणे भोॻियो हाणे तव्हां, छो त तव्हां मेरिट नथा रखो, तव्हां हुननि जे चवण ते पंहिंजा जस्टिस रखिया आहिनि। सो मुंहिंजो ख़्यालु आहे ही जेका एडाक वारा जेके जजिस आहिनि, इहा हुकूमत जी ख़्वाहिश आहे त जज वञनि, पर सुप्रीम कोर्ट जी का एॾी ख़ासि इंट्रस्ट न आहे त असां वटि एॾा जजिस अचनि। छो
त उन्हनि खे रिक्वायरमेंट न आहे। हू चवनि था तव्हां परमनेंट जज अचनि उहे तव्हां एलिवेट कयो, बाक़ी एडॉक जज जी ज़रूरत न आहे। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां ॾिसो त ही जेका एडॉक जज आणण जी कोशिशि पिया कनि, हिननि जी ख़्वाहिश इहा आहे त हू सभु जा सभु PTI जा माण्हू आहिनि, अहिड़ा माण्हू अचनि जेके असां पंहिंजो फ़ैसिलो ॾियनि ऐं असांजे हक़ में फ़ैसिलो ॾियनि ऐं एंटी PTI हुजनि। तंहिंजे करे PTI जेको आहे यकीनन पर ही जेके नाला आहिनि इहे त काफ़ी मोतबर नाला आहिनि, मुशीर आलम साहब, मक़बूल बाक़र मुशीर साहब आलम आहिनि, उन खां सवाइ मक़बूल उन्हनि इनकार करे छॾियो न, सरकार जी इनकार करे छॾियो न। इनकार मतिलबु जेके उन्हनि आणणु चाहिया पिए उहे आणणु इहे पे चाहिया न उन्हनि हुकूमत। साईं उहे चवां थो, तंहिंजे करे उन्हनि इनकार कयो आहे त माना गड़बड़ आहे न। इनकार छो कयो आहे? कंहिंखे उहिदो मिलणु उनजो इनकार करणु माना इन जो मतिलबु आहे का गड़बड़ आहे। ही जेके जज रखंदा हूंदा हुननि जा बि पंहिंजा फ़ैसिला वठणा हूंदा न, छो जज उहे ई था रखनि न। अदरवाइज़ त तव्हां वटि जेके बि बलोचिस्तान हाई कोर्ट या सिंध हाई कोर्ट जा जज जेके आहिनि से एलिवेट छो कोन था थियनि, सुप्रीम कोर्ट में छो कोन था पहुचनि? ऐं बल्कि उते जेका आहे सा पार्टिसिपेशन हुजणु खपे हर सूबे जी, छो त सूबनि जा बि जेके आहिनि से प्रॉब्लम्स होॾे वेंदा आहिनि। जेकॾहिं सूबनि जा मसइला होॾे वेंदा त हुनजी नुमाइंदगी केरु कंदो? ज़ाहिर आहे जेकॾहिं सभई पंजाब जा जज हूंदा हक़ उन में वेंदो न। इहा ॻाल्हि मूंखे आउं पाण कोन थो ॿुधायां, मूंखे पाण खे जेको आहे सो पंहिंजे बैरिस्टर साहब ॻाल्हि कई, हे बैरिस्टर उहो पंहिंजो जेको सिंध जो आहे। पर बहरहाल मां तव्हांखे ॿुधायां इहो थो त इहा गवर्नमेंट जी ख़्वाहिश आहे त के अहिड़ा जज अचनि जेके अञा उन्हनि खे इहो होमान बि आहे त जेको हाणे जेको फ़ैसिलो थियो आहे त इहो फ़ैसिलो जेको आहे सो इहो ग़लति थियो आहे। सो तंहिंजे करे अहिड़ा जज अचनि जेके अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला न कनि। हालांकि जेके वॾा वॾा एक्सपर्ट्स आहिनि उहे सभु जा सभु वॾा वॾा जर्नलिस्ट आहिनि जिन जो PTI सां परे परे ताईं को तालुक़ कोन्हे, उहे बि इन जेका जजमेंट आई आहे उन खे हू डिफेंड था कनि। हू चवंदा बहितरीन क़िस्म जी जजमेंट आई आहे ऐं उन में इनपुट जेको आहे सो काज़ी साहब जो बि मौजूदु आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे भले ई रखनि, पर ज़ाहिर आहे ही रिव्यू कंदा ऐं उन खां पोइ को ॿियो केस मोकिलींदा कंहिंजे ख़िलाफ़। उन सां जेका हुकूमत खे कोई फ़ाइदो कोन थींदो, जज भले अची वञे।